पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी लंडन में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात। बेतमादियत जे नतीजे में सेलेक्टेड हुकूमत जे ख़ात्मे ऐं वज़ीर आज़म तोड़े वज़ीर आला पंजाब जी चूंड में कामयाबीअ ते मुबारकबाद। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त पीटीआई हुकूमत ख़िलाफ़ परॾेही न पर जमहूरी साज़िश थी। सेलेक्टेड हुकूमत जो ख़ात्मो जमहूरी नमूने सां कयो वियो आहे। जमहूरियत जी बहाली लाइ नवाज़ शरीफ़ अहम किरदार अदा कयो। परॾेही पॉलिसी समेत मुख़्तलिफ़ चैलेंजेस आॾो आहिनि, खेनि गॾिजी मसइला हल करणा आहिनि। मुल्क खे जमहूरियत जी बहाली तरफ़ वठी वञणो आहे। अॻूणे वज़ीर आज़म इमरान ख़ान जो बनी गाला खां वज़ीर आज़म हाउस ताईं हेलीकॉप्टर जो सफ़र। 1 अरब जे लॻभॻि ख़र्च थियण जो इंकशाफ। हुकूमती दस्तावेज़नि मूजिबि हेलीकॉप्टर जे 1 कलाक जी उॾाम 2,75,000 रुपया आहे। बनी गाला खां वज़ीर आज़म हाउस जो सफ़र 15 किलोमीटर थिए तो इमरान ख़ान लाइ हेलीकॉप्टर ते रोज़ाने 8 लख रुपया ख़र्च कयो वियो। फरीदाबाद भरिसां गोटपेस मोहम्मद चांडियो में बाहि वारे वाक़े जी जांच शुरू। जांच ऑफिसर डीसी ऐं घरू सेक्रेटरी तरफ़ां इलाइक़े जो दौरो। बाहि मुतासिरनि जा बयान कलमबंद। सिंध सरकार तरफ़ां फ़ौतनि जे वारसनि खे 5-5 लख ऐं ज़ख़्मियुनि खे 2-2 लख रुपयनि जो चेक ॾिनो वियो। वॾे वज़ीर सद मुरादरी शाह साने में हुकूमती ऐं इंतिज़ामी सुस्ती जो एतिराफ़। संदसि चवणु आहे त फरीदाबाद साने में फायर ब्रिगेड ख़राब हुअण सबबि वधीक नुक़सान थियो। मुतासिरनि जी भरपूर मदद कई वेंदी। बहाली लाइ 1 करोड़ रुपया जारी कया वेंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां फरीदाबाद साने जी जांच करण जो हुकुम। गोटपेस मोहम्मद दरियाणी में बाहि वारे वाक़े बाबति शुरूआती रिपोर्ट वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे पेश। मुतासिरनि लाइ फौरी तौर 1 करोड़ रुपयनि जी रक़म जारी। ज़िले इंतिज़ामिया खे बाहि मुतासिरनि जी बहाली ताईं हर मुमकिन इमदाद यकीनी बणाइण जी हिदायत। संदसि चवणु आहे त समूरी क़ौम मुतासिरनि जे ॾुख में बराबरि जी शरीक आहे। तफ़सीली रिपोर्ट में कंहिं बि क़िस्म जी ग़फ़लत साबित थी त ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। ज़िले इंतिज़ामिया मुस्तक़बिल में अहिड़े क़िस्म जा वाक़िआ रोकण लाइ इंतिज़ाम यकीनी बणाए। तहरीक इंसाफ जो लाहौर में पावर शो। अॻूणो वज़ीर आज़म इमरान ख़ान मीनार पाकिस्तान ते जलसे खे ख़िताब करे रहियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां इमरान ख़ान खे फुल प्रूफ सिक्योरिटी ॾियण जो हुकुम। असद उमर जो चवणु आहे त ग़ैर यकीनी सूरत हाल में मुल्की मईशत खे संभाले नथो सघिजे। मौजूदा हुकूमत कुझु हफ़्तनि खां वधीक न हली सघंदी। इमरान ख़ान खे तोशाखाने बाबति मनी टेल ॾियणी पवंदी। अॻूणे वज़ीर आज़म कुर्सीअ खे कारोबार लाइ इस्तेमालु कयो। 3 करोड़ रुपयनि में घड़ी ख़रीद करे 18 करोड़ रुपयनि में विकिरो कई। कप्तान जेतिरो तोशाखाने मां कमायो ओतिरो सॼी ज़िंदगी न कमाए सघियो। मुंहिंजो तोहफ़ो मुंहिंजी मर्ज़ी जी ॻाल्हि न हलंदी छो त तोहफ़ा मुल्क जा आहिनि। क़ैद दौरान शहबाज शरीफ़ खे नमाज़ लाइ कुर्सी न ॾिनी वई। शहज़ाद अकबर निगरानी कई। अॼु वज़ीर आज़म हाउस में वॾी दिलि वारो शख़्स आहे जे इमरान ख़ान खे सिक्योरिटी ॾियण जी हिदायत कई आहे। मरियम औरंगज़ेब सिंध जे वॾे वज़ीर सद मुरादरी शाह चयो आहे त सदर आरिफ अलवी आइनी ज़िम्मेवारियूं पूरियूं नथो करे त खेसि इस्तीफ़ा ॾियणु घुरिजे। पीटीआई हुकूमत नालाइकी नाइली सबबि ख़तम थी आहे। इमरान ख़ान नाकाम थी रहियो आहे। संदसि ॻाल्हियुनि जी अहमियत नाहे। पहिरियों आलमी साज़िश ऐं हाणे वरी इस्टेब्लिशमेंट सां लाॻापा हुअण जूं ॻाल्हियूं कई पियूं वञनि। ईंदड़ चूंडनि में बि पीटीआई खे शिकस्त मिलंदी। तहरीक इंसाफ जे जलसनि में माण्हू तफ़रीह हासिल करण लाइ ईंदा आहिनि। माण्हुनि खां चंदो वठी चार्टर्ड जहाज़ ते सफ़र कयो पियो वञे। अयाज लतीफ़ अली जे जीडीए जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। अयाज लतीफ़ अली जे पीर पागारे खे इस्तीफ़ा जे सबबनि खां आगाह करे छॾियो। नाणे वारे वज़ीर मिफ्ताह इस्माइल जी लंडन में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ इसहाक़ डार सां मुलाक़ात। मुल्की मुआशी ऐं सियासी सूरत हाल ते गौर वीचार। मिफ्ताह इस्माइल जो चवणु आहे त सब्सिडी ख़त्म न कई वई त वधीक कर्ज़ हासिल करणो पवंदो। इत्तेहादी हुकूमत जो सभ खां अहम मसइलो मुल्की मुआशी हालतूं बहितर करणु आहे। मुल्क खे पटड़ी ते आणे सघनि था। इलेक्शन ई मुल्की मसइलनि जो वाहिद हल आहे। घटि में घटि पगार 25,000 हूंदी।
पेंशन ऐं पघार में इज़ाफ़े जो फ़ैसिलो वापसि न वरितो वियो आहे। सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस उमर अता बंदयाल रिमार्क्स ईंदे चयो आहे त पीपल्स पार्टी हमेशा कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। कुर्बानियूं ॾियण बावजूद पीपी हमेशा इदारनि जो साथ ॾिनो आहे। जेसिताईं आइन खे मञींदड़ आहिनि, तनक़ीद सां को बि फ़र्क़ु न पवंदो। अदालतुनि जा दरवाज़ा तनक़ीद कंदड़नि लाइ बि खुलियल आहिनि। भली को अदालतुनि बाबति छा बि सोचे, मुल्क जी ख़िदमत जारी रखी वेंदी। पीपी अॻवान शर्जील मेमन जी सिंध काबीना में वापसी। अवेद शाह पारे शर्जील मेमन खे हिकु दफ़ो ॿीहर इत्तलात वारो वज़ीर बणाइण जो फ़ैसिलो। रियाज़ हुसैन शाह शिराज़ी ऐं अहमद रज़ा शाह वॾे वज़ीर जा ख़ासि मददगार मुक़रर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह जी मुलाक़ात। अवाम खे रिलीफ जी फ़रहामी यकीनी बणाइण जी हिदायत। वज़ीर आज़म जो चवणु आहे त रमज़ान मुबारक दौरान शहरनि खे रिलीफ जी फ़रहामी यकीनी बणाई वञे। अवामी रिलीफ लाइ सूबा ऐं वफ़ाक़ गॾिजी कमु कंदा। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां JUIF सरबराह मौलाना फजल रहमान ऐं BNP सरबराह अख्तर मेंगल जी मुलाक़ात। मौजूदा मुल्की सियासी सूरतहाल अवामी मसइलनि जे हल ते गौर वीचार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त हुकूमत बलोच नौजवाननि जी क़ौमी धारा में शमूलियत यकीनी बणाईंदी। बलोचिस्तान कुदरती वसीलनि सां मालामाल आहे। बलोच फ़र्दी ताक़त मुल्क जो क़ीमती असासो आहे। ज़ाहिद अकरम दुरानी क़ौमी असम्बली जे नए डिप्टी स्पीकर जे उहिदे जो कसम खणी वरितो। स्पीकर राजा परवेज़ अशरफ बिना मुक़ाबले कामयाबी हासिल कंदड़ ज़ाहिद अकरम दुरानी खे पंहिंजे उहिदे जो कसम खणायो। उबावड़े भरिसां ख़ौफ़नाक बाहि लॻण सबबि नींगरियूं सड़ी फोती नींगरियुनि जे वारिद तरफ़ां मुख़ालिफ़नि ते बाहि ॾियण जो इल्ज़ाम। SSP वाक़े जो नोटिस वरितो, रिपोर्ट तलब। कराची मां अगवा थियल नींगरी दुआ ज़हरा जी बाज़ियाबी लाइ सांगड़ में पुलिस ऐं रेंजर्स जा छापा। AIG ग़ुलाम नबी मेमन जो चवणु आहे त दुआ ज़हरा अञा बाज़ियाब न थी सघी आहे। पुलिस जूं टीमूं पंहिंजे तौरु कमु करे रहियूं आहिनि। नवाब शाह जी दहशतगर्दी टोड़ अदालत में नवाब अली मोहम्मद वाक़े बाबति केस जी ॿुधणी। जवाबदार ग़ुलाम शबीर ज़रदारी, लुत्फ़ मरी, ग़ुलाम मुस्तफ़ा मुश्ताक ऐं मुक़ीम ख़ासकिली अदालत में पेश। रूपोस जवाबदार गिरफ़्तार न थियण ते DSP कासी अहमद ते कावड़ जो इज़हार। ईंदड़ ॿुधणी ते SSP नवाब शाह अमीर सऊद मक्सी तलब। ऐं क़ौमी क्रिकेट टीम जे विकेट कीपर बैट्समैन मोहम्मद रिज़वान नओं एज़ाज़ हासिल करे वरितो। विज़डन मोहम्मद रिज़वान खे 2021 जो बहितरीन T20 क्रिकेटर क़रार ॾेई छॾियो।